जे लाइ शिनाख्ती कार्ड ज़रूरी त पाण खे ॻणाइण लाइ शिनाख्ती कार्ड छो ज़रूरी न आहे, पोइ शिनाख्ती कार्ड खे ख़तमु छो कयो वञे, इहो असांजो एतिराज़ आहे। जेको जिते रहे थो उनखे उते ॻणियो वञे। कराची में मां अॼु बि चवां थो त सिंधी जेको 33-34% हूंदा, असीं रद्द कयूं था, नतीजा ठाहींदा, उन्हनि खे बि क़बूल न कंदा। गड़प कई वञे, जेको जंहिं माण्हू इलाइक़े जो उते कई वञे, जेको गैर मुल्की माण्हू आहिनि उन्हनि खे हिते सिध बि न ॻणियो वञे। 2 करोड़ माण्हू हींअर पंहिंजे घरनि में कोन्हनि बोर्ड जे करे, उहे काउंट कोन थींदा। तंहिंजे करे ही वॾी इन्वेजन थी वेंदी, डेमोग्राफिक इन्वेजन आहे, चढ़ाई आहे। इन में सिंधनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण जे लाइ तय थियल आहे हर 10 सालनि खां पोइ आदमशुमारी थियणु घुरिजे, पर हीअ जेका 5 सालनि जे दौरान थिए थी पई, इन जो हिकिड़ो सियासी दबाव आहे। उसूली तौर ये 10 सालनि में थींदी आहे, दुनिया सॼी 10 सालनि में कंदी आहे। सो ही फरमाइशी बुनियादनि ते थिए पई। तो पहिरियों ख़दशो ई इहो आहे, जेका शइ फरमाइश ते थींदी उनजी शफ़ाफ़ियत खे केरु यकीनी बनाईंदो। पीपी समेत सिंध जी सियासी समाजी ऐं क़ौम परस्त धुरिन डिजिटल आदमशुमारी में सुञाणप कार्ड लाज़मी करार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। साना तरफ़ां कराची में डिजिटल आदमशुमारी बाबति कॉन्फ्रेंस। सुञाणप कार्ड जे शर्त खां सवाइ नई डिजिटल आदमशुमारी सिंध दुश्मन अमल करार। वोट लाइ सुञाणप कार्ड लाज़मी आहे त पोइ आदमशुमारी लाइ छो न आहे। डिजिटल आदमशुमारी में केतिरियूं ई ख़ामियूं हुअण सबबि एतिराज़ आहिनि। निसार खोड़ो। हुकुमरान अफ़गान पनाहगीरनि जी हिमायत करे रहिया आहिनि। धारियनि खे सूबे में मिल्कियतूं ठाहिण जो को बि हक़ न आहे। डिजिटल आदमशुमारी ऐं चालाकियूं सिंधियुनि खे बेवकूफ़ ऐं अक़लियत में तब्दील करण जी कोशिश आहे। कादिर मक्सी। मख़सूस एजेंडा वारी आदमशुमारी कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। 10 सालनि बदिरां 5 सालनि में आदमशुमारी कराइण हिकु साज़िश आहे। कुझु धुरियूं गैर क़ानूनी परडेन खे सिंध में मुस्तक़िल आबाद करणु चाहिनि थियूं। अयाज़ लतीफ़ पलीजो। मुल्क में आदमशुमारी हमेशह कंहिंजी फरमाइश ते थींदी आहे। कराची ऐं हैदराबाद में सिंधियुनि जी का बि मालिकी न थी रही आहे। MQM तरफ़ां हदबंदियुनि जो मुतालबो कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। इलाही बख़्श बिकक। PP खे क़ौमी सिंध असेंबली में गैर कानूनी डिजिटल आदमशुमारी रद्द कराइण लाइ ठाराह पेश करणु घुरिजनि। साबिक़ वज़ीर आज़म का जो पहला बयान था वो ये था कि वो तो सियासत में इसलिए नहीं आया था कि महंगाई का मुकाबला करे और टमाटर और पटेटो का कीमत लगा दे, और हम समझते हैं कि हर हुक्मरान का जिम्मेदारी है कि इस गरीब अवाम को आपने तहफ़्फ़ुज़ दिलवाना है। खान साहब के पीछे एक डॉक्ट्रिन था, उस डॉक्ट्रिन का एक हिस्सा भी ये था अगर हमने कटौती करना है तो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम से हम शुरू। परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुल्क सियासी जमहूरी ऐं मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ग़रीबनि जी मदद करण समेत मुल्क खे मुआशी बहरान मां कढण जी कोशिश कई पई वञे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी मुखालफ़त कंदड़ हाणे हिमायत करे रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी निज़ाम खे सही करण जे लाइ कोशिश कई। ग़रीबनि लाइ प्रोग्राम शुरू कयो। PP मुल्क खे आइन ॾियण समेत एटमी ताक़त बणायो। शहीद बेनज़ीर भुट्टो हमेशह ग़रीब आवाम जे हक़नि लाइ जिदोजहद कई। पाकिस्तान IMF सां व्याज जी शरह वधाइण ते राज़पो ज़ाहिर करे छॾियो। नाणे वारे वज़ारत जे अख़्तियारनि जो चवणु आहे त व्याज जी शरह में वधीक 2% इज़ाफ़ो कयो वेंदो। IMF जूं अख़्तियारियूं हर मामले जो तफ़सीली जाइज़ो वठी रहियूं आहिनि। पावर सेक्टर मामले ते तफ़सील तइ कया पिया वञनि। मामला तइ थियण खां पोइ स्टाफ लेवल मुआहिदो कयो वेंदो। फॉरेन फंडिंग केस में तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान खे 28 फरवरी ते अदालत में पेश थियण जो हुकुम। इस्लामाबाद जी बैंकिंग कोर्ट केस जी ॿुधणी मुलतवी करे छॾी। तहरीक इंसाफ चेयरमैन तरफ़ां सूमर ॾिहाड़े अदालत में पेश थियण जो फ़ैसिलो। तहरीक इंसाफ जी जेल भरियो तहरीक मुकम्मल तौर नाकाम। कारकुननि ऐं अॻवाणनि जी गैर संजीदगी सबबि तहरीक मज़ाक़ बणिजी वई। KP खां पोइ मुल्तान में बि कंहिं अॻवान गिरफ़्तारी पेश न कई। पुलिस ॻोल्हींदी रही। पंजाब पुलिस गिरफ़्तारी ॾींदड़ अॻवाननि ऐं कारकुननि खे मुख़्तलिफ़ जेलुनि ॾांहुं मुंतक़िल करे छॾियो। सिंध सरकार तरफ़ां तहरीक इंसाफ खे जेलुनि में समूरी सहूलियतूं ॾियण जी आछ। जेल भरियो तहरीक जी कामयाबी लाइ समूरी क़ौम दुआगो आहे। अफ़सोस तहरीक जो ऐलान कंदड़नि जूं ॼंघूं ॾकी रहियूं आहिनि। तहरीक इंसाफ खे सिंध में जेल भरियो तहरीक भरपूर नमूने कामयाब करणु घुरिजे। शर्जील मेमण। खान साहब तव्हांजी जेल भरियो तहरीक कामयाब न थींदी। फांसी तहरीक शुरू कयो। इमरान खान गिरफ़्तारी ॾियण बदिरां ज़मानतूं वठी पलस्तर लॻाए वेठो आहे। मंज़ूर वसाण। PTI वारा हिकु तरफ़ जेल ऐं ॿिए पासे इमरान नाज़ी खां घबराए रहिया आहिनि।
जेल भरियो तेरी वधीक हिकु ड्रामो साबित थियो आहे। सईद गनी वफाकी वजीर शाज़ी अमरी चयो आहे त तहरीक इंसाफ जी जेल भरियो तहरीक मुल्क ख़िलाफ़ साज़िश आहे। पीटीआई अॻवान ऐं कारकुननि गिरफ़्तारियूं पेश करण बदिरां गाॾियुनि में वेही फोटो सेशन करे गिरफ़्तारियूं ॾेखारनि पिया। तहरीक इंसाफ वारा MRD तहरीक जी जेलुनि में वञनि त पोइ जेल भरियो तहरीक जी ख़बर पवंदी। वफाकी वज़ीर शाज़ी अमरी तरफ़ां बेराणे में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सेंटर जो दौरो कयो। सांगड़ सिविल अस्पताल में सेंटर जो इफ़्तिताह। सिंध यूनाइटेड तरफ़ां महांगाई करप्शन ऐं वसीलनि जी मालिकीअ लाइ मार्च भान सईदाबाद पहुची वियो। शानदार आजियां गुलनि जी वरखा। ज़ैन शादू चवणु आहे त सिंध में करप्शन जो कारोबार उरूज ते पहुची चुको आहे। बेटनि समेत ॿिया वसीला धारियुनि हवाले कया पिया वञनि। लॉन्ग मार्च जी कामयाबी ॾिसी मुख़ालिफ़ वाइड़ा थी विया आहिनि। बागड़जी जे कचे वारे इलाइक़े में घुमराई महर बिरादरी में रतो छाण 4 ॼणा मारिजी विया। हथियारबंदनि जी फायरिंग में मोहम्मद उर्स घुमरो, रमज़ान ऐं नासिर घुमरो क़तल। पलांद में हमले जे नतीजे में हिकु बाटोहड़ो ख़लील अहमद शेख मारिजी वियो। इलाइक़े में छिकताण। इस्लामाबाद में बाराखो बाईपास मंसूबे जे वॾे पिलर जी शर्टिंग टुटण सबबि 2 पोहरियत दबजी फ़ौत। 5 ॼणनि खे ज़िंदा कढियो वियो। अस्पताल मुंतक़िल। चीफ कमिश्नर तरफ़ां वाक़े जी जाच लाइ 8 रुकनी कमेटी क़ाइम। उमरकोट जे 0 पॉइंट वारे इलाइक़े में संगावती तकरार तां झेड़े में पीरसन क़तल। नारी अगवा। मक़तूल जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रखी धरणो। नौजवान जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर सां संदसि वालिद खे क़तल करण खां पोइ संदसि ज़ाल खे अगवा करे विया आहिनि। नवाबशाह जे ॻोठ सूमर चांडियो में नौजवान जो वण में टंगियल लाश हिते अस्पताल मुंतक़िल। मक़तूल जी अमड़ पारां सरदार चांडियो खे क़तल करण जो इल्ज़ाम। जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। दोदापुर जे मंदराणी ऐं कटोहर बिरादरी में खूनी तकरार जे निबेरे लाइ मेड़विंथ काफ़िले जी आमद। मंदराणी ठार लाइ राज़ी। कटोहर बिरादरी तरफ़ां 1 हफ़्ते जी मोहलत तलब। सखर में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। ज़ालिम मुड़िस घरू तकरार तां पंहिंजी ज़ाल खे पेट्रोल हारे ॿाहिरि ई छॾी। नओं पिंड वासण ज़ैनब अस्पताल में दम धणी हवाले कयो। मीरपुर साकरे में अताई डॉक्टर जी मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबबि नींगर फ़ौत। वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश कराची केटी बंदर रोड ते रखी धरणो। गौसपुर वरसान डसाई विते मुसाफ़िर कोच कल्टी थियण सबबि 2 ॼणा फ़ौत। 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। मेड़ भरिसां घर जी भित किरण सबबि पीरसन दबजी फ़ौत। ॻोठ मीर मोहम्मद चांडियो में साजिद ख़ासकेली भित किरण सबबि दम धणी हवाले कयो। कोटड़ी में पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ नौजवान तहरीक तरफ़ां मेणबतियूं ॿारे एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त 20 खां वधीक ॻोठनि में पीअण जे पाणीअ जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबि रोज़ाने हज़ारे रुपयनि जा टैंकर ख़रीद कया पिया वञनि। IPSL जी मैचनि ते PCB ऐं पंजाब जी निगरान हुकूमत में छिकताण बरक़रार।
निगरान हुकूमत बैचुनि जी सिक्योरिटी जे लाइ वधीक रक़म ॾियण खां इनकार करे छॾियो।